अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा 3 फरवरी। सुबुह सवेरा नमाज़ पढ़ी वरिती आहे। मां वञा थी ॿाहिरि वॉक करण जे लाइ। कुझु ॾींहं जेको हुयो मां शाम जो पई वॉक कयां छो त सीउ इलाही हूंदो ऐं हाणे सीउ बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। इन करे मां वापसि पंहिंजे मॉर्निंग रूटीन ते अची वई आहियां। सो वॉक करे अचां ऐं वॉक मां तव्हांखे पहिरीं बि ॾेखारे चुकी आहियां। हिन पासे ऐं हिन पासे हिन पूरे सम्झो कि मुंहिंजो वॉकिंग ट्रैक आहे जंहिं ते मां कंटिन्यू चकर ॾींदी आहियां। 11 थिया आहिनि ऐं वासी असांजी कमु करे हली वई। थां मां धोई वई ऐं एॾो देरि सां वरी कंटिन्यू थी कयां। रोज़ मां हिन महिल ई कंटिन्यू कंदी आहियां। हिते ॾही ॼमाइण लाइ रखी अथमि खीर वारो, त उहो अञा ताईं मां कढ़ण लाइ न रखियो आहे छो त इहो इंतज़ारु हूंदो आहे त चुल्हा वुल्हा साफ़ु करे वञे, हितां किचन मां हटे त पोइ वरी मां हिते कमु कयां। सो हाणे खीर रखंदमि कढ़ण जे लाइ ऐं पोइ थोरो ॿाहिरि हलंदासीं। ॿाहिरि सां मुंहिंजी मुराद आई त ॿाहिरि अङण में था हलूं ऐं 11 बजे खां पहिरियों जीअं मां पहिरीं बि मैंशन कयो त ॿार सभु नाश्तो वाश्तो कंदा आहिनि, पंहिंजे पंहिंजे कमनि ते वेंदा आहिनि त इलाही उन में टाइम लॻंदो आहे। उनखां पोइ जीअं ई ॿार वेंदा आहिनि त तीअं मासी अची वेंदी आहे, त तंहिंजे करे मां इन्हनि टाइम जो व्लॉग न ठाहींदी आहियां कॾहिं बि। ऐं हिते मथे असांजे पाड़े वारनि जे घर जो कंटिन्यू कमु थो हले। बेज़ारु थी वई आहियां मां त हाणे। त मासी जीअं सफ़ाई करे वई उनखां पोइ हिननि पेंट करणु शुरू कयो आहे। त जेको सॼो रंग खरड़ियो अथऊं उन ॾींहुं मां सॼियूं पंहिंजी भितियूं खरड़ाए क्यारियूं साफ़ु करायूं, अॼु वापसि ख़राबु थी वयूं। ऐं ॿियो मुंहिंजी कोशिशि आहे त अॼु मां हिन प्लांट ते कमु कंदमि। ॾाढो वॾो थी वियो आहे, हिनखे मां ॿधी बि छॾियो आहे हिते, पर इनखे अॼु कटिंग करे ऐं नवां हिन मां नयूं कुंडियूं ठाहींदमि, नवां प्लांट्स पोखींदमि। सो अॼु इन जो ॾींहुं आहे। हीअ मुंहिंजो वाइट लिली वीचारो थी वियो आहे सफ़ा। टाइम थिया 12 ऐं हाणे सुहाण आई स्कूल मां। अॼु थोरो सवेर आई आहे त कुझु असांजूं शयूं खुटल आहिनि, उहे वठण था वञूं। ग्रॉसरी त असां वठी छॾी, अटो असां न वठी रखंदा आहियूं महीने जो, त अटो बि ख़तमु थी वियो आहे ऐं पोइ वरी 2-3 शयूं ॿियूं यादि आयूं आहिनि त उहे बि वठंदासीं लाज़मी। ऐं उनखां अलावा सुभाणे खां वरी हीअ उहो ई देरि सां ईंदी 2 बजे, त तंहिंजे करे मां सोचियो त अॼु 2 ॼणियूं असां वञी थी था अचूं। सो ॾिसूं था अॻियां छा छा रिकॉर्ड करे था सघूं त उहो तव्हां सां मां ज़रूरु शेयर कंदमि इंशाअल्लाह। सो असांजी प्यारी ऐं साफ़ सुथरी कॉलोनी। सामान वरितोसीं ऐं हाणे असां वञूं था अॻियां मच्छी वठणु। छो त हिकु दफ़ो निकिता आहियूं ऐं रिक्शा वारो बि जेको असांजे पाड़े वारो आहे त असांखे मसइलो न आहे। हाँ थोड़ा चलो यहीं पे छोड़ो, यहीं पे छोड़ो। घणी थी थिए तोरे में? कलियूं ॾेखारियो मूंखे, कलियूं। बर्फ में लॻल आहे अखियूं। हिकु थियो हाणे अज़ान आई ऐं असां वापसि अची विया आहियूं। कुझु सामान वरितोसीं ऐं इहे फ्रूट वरितो, उनखां अलावा मच्छी वरिती, अटो वरितो। अटो मेन शइ अटो ई असांजी खुटल, उहो वठणु वियासीं। पोइ ॾिसी वेंदा आहियूं त अञा ॿियो छा छा रहियल आहे।
हाणे पहिरियों त मच्छीअ खे धोई त लूणु ॾेई रखंदमि, उन खां पोइ वेंदमि निमाज़ पढ़णु। 4:15 थिया आहिनि। जहाज़ जो आवाज़ु ॿुधंदा हूंदव, छो त असांजो जेको घर आहे एरिया आहे एयरपोर्ट जे कुझु थोरे फ़ासिले ते आहे। सो मां अची वई आहियां। हिन प्लांट मां ठाहींदमि ॿिया इलाही सारा प्लांट्स ऐं पोइ तव्हांखे ॾेखारींदमि त कीअं था ठहनि। ऐं कचिरो अञा ताईं पियो आहे, मां नथी खणां छो त भले कमु ख़तमु कनि। ऐं उन खां सवाइ मुंहिंजा फ्लेमिंगोज़ बि इहे ई माण्हू हिन पासे करे विया आहिनि, छो त पहिरियों हू चाहिनि पिया त मुंहिंजे घर मां हू ॾाकण रखी ऐं मथे चढ़नि, पर पोइ हिन ॾाढ़ूं जे वण जे करे ॾाकण हुननि जी न थी सघी मथे। ऐं हिते हिन में मिटी पियल आहे ॿोरीअ में, ऐं भउ बि थींदो आहे मूंखे त अला भला न हिननि में जमा थी वई हुजे। हेठि कुंडियूं पयूं एक्स्ट्रा, त इन्हनि में मां पहिरियों मिटी विझी हिनखे तयारु कंदमि, पोइ तव्हांखे ॾेखारींदमि त छा थी कयां। सो टिनी कुंडनि में मिटी विझी छॾियमि, भाण मिलियल मिटी आहे ऐं बाक़ी हिन में थोरी बची आहे वञी तक़रीबन ख़ाली थियण वारो। ऐं हीअ जेको मुंहिंजो प्लांट आहे, नाला वाला विसरी विया आहिनि, सभु कुझु यादि कोन्हे, बसि कमु करिणो आहे। सो पहिरियों त हिनखे कंदमि अलॻि हिन मां, ऐं उन खां पोइ मां हिनखे हितां कटींदसि, ठीकु आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीअ ॾिसो था त हीअ हितां भॻल आहे, हीअ भॻल आहे, हितां मथां ॿिलियूं ॾींदियूं आहिनि जंप, जंहिंमें हे मुंहिंजो हे भॼी पियो, त तारीख़ वरी हिनखे खणी हिन में ई विझी छॾियो, मां घर में न हुयमि। सो मां हुजां त मां बि ईअं ई कयां हा। त इहो अलॻि सां फुटी वियो, हेॾो वॾो थी वियो माशाल्लाह। ऐं हे जेको आहे हिन में वरी हे नई ब्रांच निकिती, यानी जेको लॻल पार्ट रहिजी वियो उहो बि फुटी आयो, हे जेको वरी विधोसीं इहो बि फुटी आयो। त हाणे हिनखे मां कटियां थी। सो हिनखे कटण लाइ मां खणी आई आहियां छुरी, हालांकि मूंखे कैंची खणी अचणु खपे हा, पर मुश्किल आहे। प्लांट जेको आहे न मां छुरीअ सां कटींदमि, छो त जेको मुंहिंजो प्लांट कटर आहे उहो थोरो सन्हो आहे। सो हाणे हिनखे हा सुठी तरह गंढ ॾिनी अथमि, ईज़ीली खुली वियो। हीउ ॾिसो, हाणे हीउ जेको पार्ट हिन में रहिजी वियो आहे इहो फुटंदो, ऐं मां तव्हांखे ॾेखारियां त हीउ फुटंदा किथां। हिननि में हूंदियूं आहिनि हिकिड़ियूं ॻंढियूं, हीअ नॉट्स आहिनि, हीअ ॾिसो हीअ नॉट आहे, ठीकु आहे। अहिड़ी तरह सां हीअ नॉट आहे, हीअ बि हिकिड़ी नॉट आहे। हिन हर हिकिड़ी नॉट तां, हर हिकिड़ी ॻंढ तां हिकिड़ो प्लांट जेको आहे निकिरंदो। हाणे मां हिनखे हितां कटियां थी, तव्हां इहो ॾिसिजो, हे हिन जो हेठियों पासो आहे, ठीकु आहे, हे हिन जो मथियों पासो आहे। इहो ख़्यालु रखिणो हूंदो कटण महिल, सॉरी पोखण महिल। ॾिसो हेठियों पासो हेठि हुजे, ठीकु आहे, लोअर पार्ट जेको आहे उहो वेंदो मिटीअ में, ऐं अपर पार्ट जेको आहे उहो रहंदो मथे। अहिड़ी तरह हिनखे हितां कटियां थी, हे हिन जो हेठियों पासो आहे, हीअ वारो, ठीकु आहे। हिन में ॿ ॻंढियूं आहिनि, पोइ हाणे जेका फुटी हिनखे पोखियूं था हिन में, ॾिसो केॾो आसानु आहे न, ठीकु आहे। उन खां पोइ हिकिड़ी ॻंढ हीअ बि आहे, हिनखे बि कटियां थी। हे मुंहिंजा हिनखे असां हिन में हणंदासीं, ऐं पोइ हाणे मां हिननि में पाणी ॾींदमि। ऐं हे जेको प्लांट आहे सभु मां बिस्मिल्लाह सां हया आहिनि, इंशाअल्लाह फुटंदा, छो त हाणे हिकु त बहार जी मौसम आहे, ऐं ॿियो त लाज़मी हिननि खे जेको आहे मूं तजुर्बो कयो आहे त फुटंदा आहिनि। हाणे बाक़ी बचो हे, हिन में बि इलाही सारियूं नॉट्स आहिनि, हीअ बि आहे ऐं हीअ बि आहे। सो हिन जा मां कुझु पन कटे थी छॾियां त जीअं हिन ते घणो बोझ न पए, हिन जी एनर्जी जेका आहे इहे न खाइनि। हूअं बि इहे थोरा डैमेज थी रहिया आहिनि, त इनखे वरी मां हिकिड़ी कुंडीअ में अलॻि सां हणंदा, सही आहे। सो अञा बि हिकिड़ो ही पन हिन जो आहे ख़राबु थियल आहे, छो त हिकिड़े हथ में कैमरा आहे त थोरी मुश्किल थी थिए कम में। हाणे बाक़ी हिनखे बि वरी मां हिकिड़ी कुंडीअ में हणांसि थी, या त साॻीअ में हणी थी छॾियां, छो त ॿिए कंहिं मूंखे जाइ नज़र नथी अचे। सो खणूं बि बेलचो पंहिंजो नंढिड़ो, न मुंहिंजो ख़्यालु आहे हिन में, हे मुंहिंजो आहे वाइट लिली, पर अॼुकल्ह वीचारो सफ़ा अलाए छो बेहाल लॻो पियो आहे, सम्झ में नथो अचे मूंखे। ठीकु आहे, हे बि इंशाअल्लाह हिन में फुटी वेंदो। पर जॾहिं ईअं हुजे त प्लांट्स घणा थी वञनि त असां आराम सां उन्हनि खे कढी ऐं ॿिए कुंडी में ट्रांसफ़र बि करे सघंदा आहियूं, जेको मां बार बार तव्हांखे ॾेखारियो। हाणे हे थी सघे थो त हिकु ॿ ॾींहं हिन जी जेका पाड़ आहे या पन जेके आहिनि उहे थोरा वेचारा थी वञनि ऐं नरम थी वञनि, पूरी तरह सां जेके आहिनि
हेल्दी न रहनि इहो पॉसिबल आहे, इहो थींदो आहे, ठीकु आहे न। सो हथनि जो कमु वधीक आहे। हिनखे चङी तरह सां दॿाइणो आहे त जीअं किरे न, ऐं पोइ वरी मां हिनजी चौधारी इहे पथर बि रखी थी छॾियां त जेके हिनखे होल्ड करे बीहंदा। पहिरियों बि हिन प्लांट में, हिन गमले में रखियल हुया, सो हाणे वरी हिन में था रखूंसि, ठीकु आहे। सो हीउ लॻी वियो। ऐं हाणे मां हिनखे बि पाणी ॾींदमि, ऐं बाक़ी इहे जेके टई नवां हया आहिनि इन्हनि खे बि पाणी ॾींदमि। मिटी जेका बचियल हुई उहा मुंहिंजो हैंडमेड शेल्फ जेको आहे, उन हैंडमेड शेल्फ ते हेठां ॿोरी रखी आहे, मथां हिकिड़ी इहा ब्रिक रखी छॾी आहे, ऐं हिननि में मां थोरो थोरो पाणी विझी छॾियो ऐं आराम सां वधंदा। ऐं इहो मुंहिंजो तजुर्बो बार बार कामयाबु थियल आहे। हैदराबाद में मां वटि ॾाढियूं टूंडियूं हूंदियूं, उते मां इहो चङी तरह सां जेके आहिनि तजुर्बा कया, ऐं मूंखे पक आहे त इहो फुटंदो। ऐं सिरूं अञा ताईं जेके क्यारी में आहियूं उन्हनि में न प्लांट पोखियो आहे, न उन्हनि खे पेंट कयो आहे। सो आस्ते आस्ते इहो बि थी वेंदो। 5:30 थिया आहिनि, नमाज़ पढ़ी थोरो फ्रूट सां इंसाफ़ु कयमि। सो इनखे रखूं था हिते। ऐं एॾनि ॾींहंनि खां हिकिड़ा कुशन्स जेके आहिनि कवर मां भरियां पई, तव्हांखे यादि हूंदो, पूरो नथी ॾेखारियां, ठीकु आहे, छो त अञा कुझु सीक्रेट आहे। त हिन ते बि शुक्र आहे, एॾनि ॾींहंनि खां पोइ अॼु मां हिन ते कुझु कमु कयो आहे। ऐं राति ताईं ख़बर न आहे ॿियो छा मां तव्हां सां शेयर करे सघंदमि, ॾिसां थी छा थो थी सघे अॻियां। जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हाणे मां राजमानी में मच्छी पचाईंदमि। ॾिसां थी बोड़ थी पचायां या फ्राए थी कयां, वरी मां कुझु थींदो। ऐं थोरो हाणे तव्हां सां कचहरी करे वठां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अॼु जो ॾींहुं बि अचे गुज़रियो आहे तक़रीबन, ऐं काफ़ी बसि ठीकु महसूसु थी कयां, कुझु न कुझु कंदी रही आहियां। ऐं हूअं बि मूंखे मसरूफ़ रहणु सुठो लॻंदो आहे, बजाए इन जे त मां कंहिं बीमारी में पई हुजां ऐं बीमारी खे जेको आहे पंहिंजे दिमाग़ ते तारी कयां। उनखां बहितर आहे कुझु न कुझु कयां। पोइ जेतिरो करे सघंदी आहियां ओतिरो ज़रूरु कंदी आहियां। मंझंदि जी मानी कोन पचाई, छो त राति जो कल्ह बिरयानी पचाई, ऐं बिरयानी जॾहिं पचंदी आहे उहा एक्स्ट्रा पचंदी आहे, सो उहा पई हुई त असां उन मां ई गुज़ारो कयोसीं। ऐं हाणे इहो मच्छी पचाईंदमि, वञी मानी पचाईंदमि। ऐं बसि इहा ई ज़िंदगी आहे, रवां दवां आहे। ऐं अॼु इहो ख़्यालु पियो अचे दिलि में, इहो सिर्फ़ु मां तव्हांखे चवणु थी चाहियां त ज़िंदगीअ में मां इलाही माण्हुनि खे पछताईंदे ॾिठो आहे, जेके पंहिंजे रिश्तनि सां, पंहिंजे मिट माइट सां सुठो न हलंदा आहिनि, माउ पीउ भाउ भेण या के बि वेझा रिश्ता उन सां सुठो न हलंदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं उन्हनि जो उहो रिश्तेदार मरी वेंदो आहे, पोइ उन जे लाइ रोईंदा आहिनि, पोइ पछताईंदा आहिनि, पोइ उनखे यादि कंदा आहिनि। पोइ कहिड़ो फ़ाइदो, टाइम त गुज़री वियो न। चवंदा आहिनि तीर कमान खां निकिरी वेंदो आहे त वापसि न ईंदो आहे। अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा सिंधीअ में मिसाल ऐं चवणियूं आहिनि। त बहितर इहो आहे त रिश्तनि जो क़दुरु कयो, दरगुज़र कयो, माफ़ु कयो। सभु मरी वेंदासीं, बचंदो हिन दुनिया में कोई बि कोन, दुनिया ई ख़तमु थी वेंदी हिकिड़े ॾींहुं। सो लाज़मी असांजे अखियुनि जे अॻियां हर रोज़ु असां ॾिसूं था केतिरा माण्हू हलिया था वञनि, ख़बरुनि में ॿुधूं था, ओड़े पाड़े मां ख़बर थी पए, टीवीअ तां ख़बर थी पए, मिट माइट मां ख़बर थी पए, त दुनिया त फ़ानी आहे। ऐं सभिनीनि ते इहो टाइम अचिणो आहे, असां जेके बि ज़िंदा आहियूं। सो इहो न सोचिजो त अलाए मां बीमार थी पई आहियां त मौत खे यादि कयो आहे, ईअं न आहे। उहो बि असांखे यादि रखणु घुरिजे। त बसि ईअं असां अॼु पाण में कुझु अहिड़ो डिस्कस पिया कयूं त मुंहिंजे ज़हन में आयो त इहा ई अॼु जी सुठी ॻाल्हि, चङी ॻाल्हि थी सघे थी त पंहिंजे रिश्तनि जो क़दुरु कयो। परफेक्ट दुनिया में कोई न आहे। ॾिसो, असांखे अगरि कंहिं मां शिकायत आहे कहिड़े बि तरह जी, त थी सघे थो ॿिए खे बि असां मां शिकायत हुजे, फ़रिश्ता त असां बि न आहियूं, ईअं आहे न। ऐं हलो ठीकु आहे, पर तव्हां सां ज़्यादती बि थी वई, सभु मञूं था, तव्हां कुझु न कयो, ॿिए तव्हां सां अॻिले ज़्यादती कई, तव्हांखे ॾुखु आहे, साड़ आहे, ऐं तव्हांखे बर्दाश्त नथो थिए, त दरगुज़र कयो। ऐं ख़ासि करे इस्लाम में त अलाह जी रज़ा जी ख़ातिर माफ़ु करण जो वॾो सवाबु आहे, अजर आहे। त बजाए न जे त पोइ असां अॻु में वञूं या ॿियो को अॻु में वञे ऐं पोयां पछताइणो पइजी वञे, उनखां पछताइण खां बहितर आहे त जेको आहे हिक ॿिए सां चङो हली वठिजे। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जॾहिं मां अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदी आहियां त कुझु मूंखे पॉज़िटिव अहिड़ा कमेंट्स बि ईंदा आहिनि त तव्हां मोटिवेट था थियो या तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि जो असरु थो थिए, त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अल्हम्दुलिल्लाह, इहो बि अलाह जो करम आहे, अॼु ज़ुबान में असरु हुजे कंहिंजे। सो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं दिलि सां लॻनि थियूं त यकीननि थोरो अमल करण जी कोशिशि कजो। एॾो ॾुखियो न आहे, ठीकु आहे, तव्हांखे मुश्किल लॻे पर नामुमकिन न आहे, इहो करे थो सघिजे। माफ़ु कयो, दरगुज़र कयो।
बर्दाश्त कयो, बजाए इन जे त पोइ वेही रोऊं ऐं ॾुख थिए त हाए जेकर हुनजी ज़िंदगीअ में असां चङो हलूं हा। ऐं हिकिड़े हंधि जीअं मूं पढ़ियो फेसबुक ते ई काई पोस्ट हुई त ड्रामनि में माण्हू खे परेशान ॾिसी असां उन्हनि जे लाइ ॾुख भाऊं ऐं असली ज़िंदगी में माण्हू खे परेशान ॾिसी असां सम्झंदा आहियूं ड्रामो अथसि, ड्रामो थो करे या ड्रामो थी करे। ठीकु आहे, त असांखे उन कैरेक्टर्स सां ड्रामनि जंहिंसां हमदर्दी थी वेंदी आहे, उन्हनि ते असां यकीन बि कंदा आहियूं, उन्हनि जो असांखे ॾुख दिलि में महसूसु थींदो आहे, पर असांजो जेको साम्हूं हूंदो आहे माण्हू, असां अक्सर उन्हनि खे सम्झंदा आहियूं त ड्रामो आहे। उन में ठीकु आहे, ड्रामा हूंदा बि आहिनि कॾहिं कॾहिं, पर हर दफ़े ईअं न हूंदो आहे। सो बहितर इहो आहे त हिक ॿिए सां जेके दोस्ती आहे, अगरि ओड़ो पाड़ो आहे, मिट माइट आहे, कोशिशि कजे थोरा बहितर तालुकात रखिजनि, ऐं पंहिंजनि वेझनि सां त माफ़ु कयो, उन्हनि खां बग़ैर जॾहिं रही नथो सघे न त पोइ ख़बर थी पए। सो यकीन आहे मूंखे त तव्हांखे थोरो घणो इहा ॻाल्हि दिलि सां लॻंदी ज़रूरु। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, ऐं मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। ज़िंदगी रही त सुभाणे वारी व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसिताईं अलाह भाई।